आदिलपुर शहर का लाखो लंजारी ऐं काज़ी बादल महर का शाहपुर महर के मिलाईंदड़ लिंक रोड हंधा हंधा उखड़ी तबाह थी वियो आहे। रहवासियुनि मुतालबो कयो आहे त रोड जी मरम्मत कराई वञे। रिपोर्ट कयो आहे माजिद अली कलवड़। जी नाज़रीन, मौजूद आहियूं आदिलपुर लाखो लंजारी रोड ते। ही जेको रोड आहे आदिलपुर समेत मुख़्तलिफ़ तालुक़नि ऐं ज़िलनि सां ही रोड मिले थो पियो। जेको ही रोड आहे इहो हंधा हंधा उखड़ी तबाह थी वियो आहे। वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं इलाइक़े वासियुनि सां, ईंदड़ वींदड़ माण्हुनि सां त हिन रोड बाबति उनजा कहिड़ा वीचार आहिनि। जीअं त साईं असांजो ही कोट जेको रोड आहे इहो तमामु आवारी रोड आहे। असां हक़ीक़त में आया आहियूं त असां हिनखे इन हालत में ॾिसा ईंदा आहियूं त असां कॾहिं सुख जो साह न खयो आहे। ऐं चूंडियल नुमाइंदा ईंदा आहिनि, उहे मिंथ करे ईंदा आहिनि, साईं हे हिन चकर में वाउंड ॾियो, महिरबानी कयो। आईंदे जेको आहे तव्हांजो बिल्कुलु असां कमु कंदासीं, पर हिन महिल ताईं असांजो न उन्हनि कमु कयो आहे, न असांजो उहो कमु बि कंदा। जंहिंजी माना हालत तमामु अफ़सोसनाक आहे, हंध हंधा खां उखड़ियल आहे। जंहिं मंझि असांजा रोज़मर्रा माना हादसा ऐं उन खां पोइ डिलीवरी या मसइलो हुजे या का ॿी शइ हुजे, असां तक़रीबन हूअं जंहिं वक़्तु रोड मरमत वारो हुयो ठहियलु हुयो त असां तक़रीबन हे रस्तो असां 15 मिंटनि में तय कंदासीं। हिन वक़्तु असां घरां निकिरूं था, जेका माना असांजी ॾाढी मुश्किलात आहे, जेका असां कलाकनि जा कलाक असां रस्तो माना हिन में सफ़र में लाहियूं था। आदिलपुर खां वठी लाखो लंजारी ताईं जेको रोड निकिरे थो, कई साल गुज़री विया आहिनि ऐं रोड जेको न ठहियो आहे ऐं हिन जा टेंडर बि पास थी चुका आहिनि। गवर्नमेंट खां न आयल अफ़सरनि जे करे रोड न ठही सघियो आहे ऐं तमामु हिन ॻोठाण खे तमामु आबादी तमामु आमदरफ़त हिन रोड ते तमामु वधीक आहे। हाणे अचूं था पिया दड़ी खां, हाणे वञूं था आदिलपुर ताईं अचण जे लाइ गाॾी ते वेठा आहियूं, ईअं सम्झो ॼणो गॾा गाॾी ते वेठा आहियूं। गाॾियुनि जा सॼा नुक़सान थियनि था पिया। रोड छड़ो भॻो टुटो पियो आहे, छो गवर्नमेंट हिन ते तवजो ई न ॾिनो आहे। ॿ टे दफ़ा ॿुधण में आयो आहे त जेको अॼु टेंडर थिए थो 36 महीननि जे लाइ, हाणे बि माना जेको अख़बार में इश्तिहार अची चुको आहे, पर जेको आहे इहो इश्तिहार ई ईंदा रहंदा आहिनि, बाक़ी रोड जो मरमती कमु हिन महिल ताईं न थियो आहे। हिननि हुकूमत सिंध ऐं ॿियनि आला अमरनि खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौर आदिलपुर लाखो लंजारी रोड ठाराए असांखे असांजी जेका बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। कैमरामैन मोहम्मद ईसा कुराची सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़ आदिलपुर। माजिद अली कलवड़ जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन।